आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची के सहकार से आर्ट काउंसिल लाड़काने पारा सिंध थिएटर फेस्टिवल 2023 की शुरुआत शहीद जुल्फकार अली भुट्टो ओपन एयर थिएटर में थी, जैंजो इफ्तिताह आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची के गवर्निंग बॉडी के मेंबर और लेखक डॉक्टर अयूब शेख, पीपल्स पार्टी के अगवान एजाज अहमद लिगारी और बेन रबीन काटे कयो। 18 जून ताईं जारी रहंदड़ अड़े फेस्टिवल दौरान मुख्तलिफ लेखकन की कहानियों के स्टेज नाटक की सूरत में पेश किया वेंदो। ड्रामे शुरू थियण खां अॻु में रागी सलीम रज़ा कुंबर वाई ॿुधाई ऐं रागी सादिक फ़कीर ऐं आशिक निज़ामाणी ख़ूबसूरत गज़ल ॿुधाए वाह वाह कराए छॾी। नाले वाले लेखक नज़ीर शेख जो लिखियल ड्रामो सुकरात संदसी हिदायतुन हेठ पेश किया वो, जैमें अमजद गुल सुकरात जो ऐं ॿियनि मुख्तलिफ़ किरदार अदा कंदे खूब दाद वसूल कियो। जो असां हिते ड्रामो प्ले कर रहा आहियूं उन जो नालो है सुकरात, सोक्रेट के नाले से तमाम मशहूर। 400 साल कबल मसीह बुधायो पियो वने उन दौर जो ही किस्सो है। सुकरात जिन बुधो है, जिनके खबर है, जिन पढ़ो है, उन्होंने चंगी तरह खबर है तो छा किस्सो है, छा स्क्रिप्ट है। नज़ीर शेख साहब जन जी हिदायतुन हेठ उन्होंने ट्रांसलेट किया है, ड्रामाई तश्कील दी है। फर्स्ट टाइम इन सिंधी सिंधी में पहिरियों दफ़ो इतने पेश पियो थे सुकरात यो हिस्ट्री अल्लाह ताला के फ़लसफ़े जो स्पेशली माना लिखियो वेंदो हुयो तो फ़लसफ़ो उन खां पोइ वधे। सो असां इहो पेश करे रहिया आहियूं। इंटरनेशनल ड्रामो आहे। सो जो सुकरात जो ट्रायल थियो हुयो कोर्ट में, उहो सॼो मंज़र हिते असां पेश कंदासीं उन दौर में जो कोर्ट में ट्रायल थियो हुयो। बाक़ी तो उनजा ॿिया बि पार्ट्स आहिनि। जॾहिं अफलातून उनजो शागिर्द हुयो, उहो उनजे पंहिंजो जिते उन मौत जो ज़हर जो प्यालो पीतो हुयो कैदो बंद में, वो अञा हिस्सो बाद में आहे। पर ट्रायल ऑफ सुकरात आहे, ईअं सम्झो ट्रायल उनजो थियो, उहो ॾेखारियो पियो वञे। हिकिड़ो यूनान जो माण्हू सुकरात पूरी दुनिया उनखे सुञाणे, हिकु हकीम ॾाहो दानिश्वर ऐं पंहिंजी क़ौम सां सचे माण्हू जी कहाणी आहे, जंहिं ते कुझु अंसर उनजा मुखालफ़िन उन ते कोर्ट में केस दायर था कनि त ही गुनाहगार आहे वॾो, पर असुल में जेके हिन ते केस दाख़िल था कनि उहे पाण ग़लति हो सही आहे। पर हू पंहिंजे मुल्क जी कोर्ट खे ऐं उनजे इंसाफ़ खे पुठी नथो ॾिए, आख़िर वो ज़हर जो प्यालो पी थो छॾे। अवेयरनेस प्रोग्राम आहिनि जंहिंमें माण्हुनि खे हिकिड़ी अवेयरनेस हिस्ट्री आहे ऐं ॾाढो सुठो सवण आहे। असांखे ख़ुशी थी आहे, आर्ट्स काउंसिल कराची जी महिरबानी आहे जंहिं लाड़काने आर्ट्स काउंसिल जी एॾी वॾी मदद कई आहे ऐं एॾी वॾी 7 ॾींहंनि जो फेस्टिवल हिते लाड़काने मुक़ररु कयो। 7 ॾींहंनि जो फेस्टिवल आहे जेको जिते ॾिसो था जोश जज़्बो नौजवान लेडीज़ ख़वातीन सभिनी इन शिरकत कई आहे। अहिड़ा प्रोग्राम हर जगह थियणु घुरिजनि ऐं ख़ुशूसन लाड़काने जहिड़े माहौल में, लाड़काने जहिड़े शहर में इन अहिड़ा प्रोग्राम थिया आहिनि। असां वधि में वधि हिमायत कयूं था ऐं सुठी ॻाल्हि आहे जिन दोस्तनि ऑर्गेनाइज़ कयो आहे ऐं ख़ासि करे ख़ुशूसन डॉक्टर साहब ऐं कराची आर्ट्स काउंसिल जा शुक्रगुज़ार आहियूं। ड्रामे के आखिर में अयूब शेख ऐं ॿियनि आयल मेहमाननि खिताब कंदे अदाकारान, राइटर ऐं डायरेक्टर की खूब वखाण कंदे चयो त अहिड़ा ड्रामा थियण हिकु बेहतरीन अमल आहे। हिननि ड्रामनि मां माण्हुनि खे न सिर्फ़ मैसेज मिले थो पर खेनि तफ़रीह पिणु मिले थी।